हेॾे वञूं ओ जहे कमीणे शख्स जे चवण ते असांजी इज़त खे बदनाम करण जी कोशिश कई, पर घुराइप जे पीउ खे चङी शब्द जी ताक़त हाजी त की छॾाए मिले। सवाल जेकॾहिं मारणो अथई त मारे छॾ, जे बची वियुसि की छा थो सम्झे? हाँ छा थो सम्झी? हूं त सावल जी ताक़त जिंदा सही सलामत मोट शमीर हैदर इन कमीणे के खणी ॿधोसि, थोरो मां बि त ॾिसां त अॼु हिनखे छॾाइण लाइ केरु थो अचे। मां चवां थो हथ कढो। सूत्र हिन जी अकड़ अञा वञे ई नथी। बाक़ी तव्हां कहिड़े मर्ज़ जी दवा हो जेसी ताईं हे छोरो रड़ियूं ऐं रांभाट करे तव्हांजे पेरनि ते किरी माफ़ियूं न घुरे तेसी ताईं हिनखे सटींदा रहोसि। शुरू थी वञो। पुट लूंगर खान दे दां खणी वियोसि, पुठी वराए बीही रहियो ऐं चई त मुंहिंजो कुझु न वञे। तमां ॼाणियो त सावल ॼाणे केतिरो चयो त मां हिन विच मां ॿाहिरि आहियां। या सॼी पछ चाचा साईं ने डूंगर खान जी आहे। जे सावल जे मथां ने डूंगर खान जो हथ न हुजे न त मौला जो कसम आहे मां हिन सावल जी मुंठी मरोटे छॾियां, पर मां मजबूर आहियां। सोट सिर्फ़ हाणे एतिरो ॿुधाए अदा खे छॾायो कीअं? ये सावल अदे खे त ज़िंदा बि कोन छॾींदो। अरे असांजो हमरा शींहं आहे, को तुंपो न आहे जो सावल कटे रधे खाई छॾींदुसि। हक़ जी माखी आहे। ये न असांजे हमरा खे सावल मारे थो, इनखे फांसी जे फंदे ते ही जाबर खान टंगाईंदो। असांजो छोरो हूअं बि मज़बूत आहे, भली जेको सावल वारा ज़ोर लाइनि छा थींदो? हलंदा हू असांजे छोकिरे जे मथां रहम बि कनि ऐं हथ बि कढनि से, पर इहो जाबिर आहे न जेको इहो असांजे छोरे खे माराईंदो। अमा जेकॾहिं अदो मरी बि पियो न त पाण बि लाक में टंगियल हूंदो। अड़े सावल खे केरु टंगराईंदो? असांखे न पुलिस सुञाणे न वरी को कुतो। डूंगर खान जी सुञाणप SP DSP IG ताईं आहे। उन जी इजाज़त खां सवाइ पुलिस सावल ते कॾहिं बि चढ़ाई न कंदी। दीनू तूं हिननि खे छॾ, हाणे इहो सोच त असांखे छा करणु घुरिजे। मूं सोचे छॾियो आहे, तूं ऐं दीपारस चादरूं खणो हली पुट खे चढ़ाए अचूं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।